जेके भी इन में शामिल आहिनि अॼु जे कार्यक्रम में, अॼु जी मुख्य अतिथि मिसिस हीना शहदादपुरी जे बारे में या उन्हनि सां सभिनी जो तारुफ कराईंदमि। हीना शहदादपुरी मैडम BSc आहिनि माइक्रोबायोलॉजी सब्जेक्ट में। इन्हनि DMLT कोर्स भी कयो आहे, जेको कि आहे डिप्लोमा इन मेडिकल लैब टेस्टिंग। इन खां अलावा शहदादपुरी मैडम हिंदी लिटरेचर में कोविद आहे एंड म्यूजिक में विशारद भी हासिल कयल आहे। हीना मैडम 1992 खां बाल विकास में गुरुअ जे वांगुरु उन्हनि खे पढ़ाईंदड़ ईंदी आहे ऐं अॼु भी वो चालू आहे। सत्य साईं हॉस्पिटल पुटपर्तीअ में, जेको कि हिकड़ो तमाम वॾो ऐं शानदार हॉस्पिटल आहे, उन जे ऑपरेशन थिएटर जी इंचार्ज भी रही चुकी आहे। इन ॻाल्हि सां असांखे इहो भी ख़बर थी पए कि हीना मैडम जो सोशल वर्क में चङो इंट्रेस्ट, चङी रुचि आहे। ऐं इन खे ही ॾिसंदे मैडम जो इहो भी हिकिड़ो कमु रहियो आहे कि स्कूल्स एंड कॉलेजेस में ॿारनि जी एनकरेजमेंट जे करे उन्हनि मोटिवेशनल टॉक्स भी ॾींदी आहे ऐं अॼु भी ए सेमिनार उन्हनि जी ही हिकिड़ी कड़ी चई सघबी आहे। अॼोके ॾींहं में हीना मैडम डायरेक्टर आहे YouTube ते ईंदड़ चैनल दिलेर सिंधीअ जी। हिन चैनल जे थ्रू मैडम सिंधी कौम ऐं सिंधी समाज जे सुपर अचीवर्स, जंहिंखे असां चई था सघूं, जेके भी दुनिया जे अलॻि अलॻि हिस्सनि में, अलॻि अलॻि शहरनि ऐं कंट्रीज़ में रही करे, वञी करे उते भी पंहिंजो नालो कढियो अथऊं, सिंधी समाज ऐं सिंधी कौम जो नालो अॻियां आंदो आहे, उन्हनि खे रोशन कयो अथऊं। उन जे बारे में ॻाल्हाईंदी आहे ऐं उन्हनि जे बारे में, उन्हनि जी अचीवमेंट्स जे बारे में, उन्हनि जी नेवर से डाई स्पिरिट जे बारे में असांखे जागृत कराईंदी आहे। सो इन्हनि जो चैनल तमामु इंट्रेस्टिंग हूंदो आहे ऐं इन्हनि जे चैनल जे थ्रू जंहिंजो केॾनि ही सिंधी समाज जे जेके माण्हू आहिनि, जेके अलॻि देशनि में भी रहनि था, उन्हनि जे बारे में असांखे चङी जानकारी मिली रही आहे। हीना मैडम, मां तव्हांजो इन कार्यक्रम में स्वागत करे रही आहियां ऐं हीना मैडम अॼु उन ई विषय ते ॻाल्हाईंदी जेको वो नॉर्मली भी पंहिंजे दिलेर सिंधी चैनल ते ॻाल्हाईंदा आहिनि। हीना मैडम, मोस्ट वेलकम। जय झूलेलाल सभिनी खे। जय झूलेलाल मैडम। जय झूलेलाल। तमामु ख़ुशी थी रही आहे मूंखे अॼु तव्हां सभिनी जे विच में अची करे। तमामु सुंदर प्रोग्राम, इन्हनि प्रोग्राम जी असांजे समाज खे तमामु घणी ज़रूरत आहे। अवेयरनेस प्रोग्राम ये असां चई था सघूं पिया। डॉक्टर गीता मेनन जी तमामु सुठे नमूने, थोरे में पर तमामु सुठे नमूने सभु कुझु कंपाइल करे विया, सिंधी कम्युनिटी जे बारे में, उन्हनि जे नॉलेज जे बारे में, उन्हनि जी स्पिरिट जे बारे में। त थैंक यू टू गीता मैडम ऐं तव्हां सभिनी खे बि मां धन्यवाद कंदे मां अॼु जेको असांजो टॉपिक आहे त सिंधी कम्युनिटी जो नेशन बिल्डिंग में जेको कॉन्ट्रीब्यूशन रहियो आहे उन जे बारे में उहो असां शुरू था कयूं पिया। मां पहिरीं जेको असां पहिरीं कॉन्ट्रीब्यूट कयो आहे, पोइ हाणे जेको कॉन्ट्रीब्यूट करे रहिया आहियूं ऐं उन खां पोइ जेका फ्यूचर जनरेशन मां एक्सपेक्टेशन आहे, इहे टई तमामु थोरे में तकिड़ो तकिड़ो उन्हनि खे टच कंदमि, छो त टाइम जी बंदिश आहे। इन करे शुरूआत था कयूं त जीअं टिनि स्पीकर्स ॻाल्हायो, टिनी स्पीकर्स जी हिकु कॉमन ॻाल्हि रही त असांजे सिंधी जी स्पिरिट, जज़्बो तमामु ई बहितरीनु रहिया, कॾहिं बि हार न मञींदा आहिनि। उहो हिकदमि सही ॻाल्हि आहे, सिंधी कॾहिं बि हार न मञींदा आहिनि। त कामयाबी असांजे खून में आहे, सूझबूझ समझदारी असांजे जीन्स में आहे, असां ईअं चई था सघूं पिया। त इन करे उहा ई ॻाल्हि हूंदी आहे जंहिंजे करे असां पाण कॾहिं हार न मञींदा आहियूं।
मां रिक्वेस्ट कंदमि त प्लीज़ सभई पंहिंजो माइक म्यूट कंदा, न त डिस्ट्रैक्शन थी वेंदी। 5000 खां बि मथे साल झूनी असांजी मोहन जो दड़ो जी सभ्यता, इंडस वैली सिविलाइजेशन। इहो त तमामु सुठो आहे जो अॼु जा असांजा गूगल ते असांखे हर का इंफॉर्मेशन आसानीअ सां मिली थी सघे। त जेके असांजा नौजवान भाउर साथी हिते आहिनि, उन भेनर, उन्हनि सभिनी खे असां चवंदासीं त हिकु दफ़ो उनखे ज़रूरु गूगल कनि। इंडस वैली सिविलाइजेशन, मोहन जे दड़े जी सिविलाइजेशन जा वारिस आहियूं असां सिंधी। जॾहिं खोटाई कई वई त ॾिठो वियो उन में त केतिरे न सुहिणे नमूने सां तंहिं ज़माने में जेको अॼुकल्ह असां चऊं था न नालियुनि जी बनावट, कमोड सिस्टम कीअं हुजे, घर जो रंधिणो कीअं हुजे, घर जी बनावट कीअं हुजे, मंदर जी बनावट कीअं हुजे, जंहिंजे लाइ असां जाम सारा कोर्सिस बि था कयूं। जॾहिं खोटाई कई वई त इहो ॾिठो वियो त तंहिं टाइम में उहे एतिरा परफेक्शन सां थियल आहिनि। सीवेज सिस्टम तक एतिरो बढ़िया नमूने सां थियल हुयो, सोना सिक्का सभु सुठे नमूने सां जेके अंदरां निकिता त उन्हनि ॾेखारियो त हाउ रिच अवर कल्चर इज़। मां न चवंदमि हाउ रिच अवर कल्चर वॉज, हाउ रिच अवर कल्चर इज़, छो त असां जूं जड़ूं आहिनि उहे कल्चर। त हाणे वक़्तु आहे त असां उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे दोहिरायूं। उन्हनि में हिकु ॻाल्हि त ईअं आहे, हिकु निशा जी चयो आहे 7000 साल, मूंखे इहा बि ख़बर पई आहे त 13000 साल जी किन दावो कयो आहे त झूनी सिविलाइजेशन आहे। त इन करे मां सिर्फ़ु चयो 5000 साल खां मथे जी झूनी, मां कोई इन करे नथी कोट करे सघां। त जेसि ताईं की कोई प्रूफ रिटन न हुजे त मीडिया ते असां ईअं नथा ॻाल्हाए सघूं इंफॉर्मेशन, तॾहिं मां चयो 5000 साल खां मथे जी सभ्यता झूनी असांजी आहे। असांजे कल्चर में पूजा पाठ, हर का जेका गेट टुगेदर्स घणियूं हुजनि, इहो असांजो मेन रहियो ई आहे। पहिरें ज़माने में जीअं असांखे ख़बर आहे त असां इवोल्यूशन में आया आहियूं, बांदरनि खां असां इंसान बणिया आहियूं। तीअं ई असांजी जीअं 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 अपब्रिंगिंग थींदी वई आहे, असां एनलाइटन थींदा विया आहियूं, तीअं असांजो लाइफ स्टाइल वग़ैरह बि चेंज थींदो रहियो आहे। पहिरीं जॾहिं असां ॻोठनि में रहंदा हुआसीं त असांजे लाइ कॉन्ट्रीब्यूशन छा हूंदो हुयो, जॾहिं अंधेरो थींदो हुयो न त असांखे लॻंदो त के दुश्मन चढ़ी आया आहिनि। भई इहो असांखे न ख़बर हूंदी त इहो सन जो चक्कर आहे, धरतीअ जो ऐं सिज जो, ऐं इहो ॿीहर थियनि था। पोइ माण्हू छा कंदा हुआ, या त ढोल खणी करे वेही वॼाईंदा हुआ, या त छॼ में चांवर खणी करे, छॼ ख़बर अथव न सभिनी खे, जंहिंमें असां चांवर खणी करे, अॼुकल्ह शायदि घरनि में घटि आहिनि पर उहे उन्हनि में छंडींदा आहियूं, त उन्हनि खे ईअं लॻंदो हुयो जॾहिं सुबुह थींदो हुयो त भई असां हिन अंधेरे खे भॼाए छॾियोसीं ऐं हाणे असां अंधेरे ते जीत पाती आहे, उन्हनि जी ईअं फीलिंग ईंदी हुई। वक़्तु मटिजंदो रहियो, असांजा कॉन्ट्रीब्यूशन हाणे कीअं थी विया, धंधेदारीअ में अची वियासीं। असां सिंध वर्की आहियूं, असां मतिलबु हमेशह ई घर खां परे वञी करे धंधो वापारु करण में हिकदमि माहिर क़ौम आहियूं। त नदीअ जे थ्रू असां, शिप्स जे थ्रू असां ॿाहिरि वञी करे असां वापारु कंदा हुआसीं। त जॾहिं असां मोटींदा हुआसीं त उन मोटण खे बि असां उत्सव वांगुरु करे असांजे घर वारा मल्हाईंदा हुआ। असां पोइ छा कंदा हुआसीं, पंहिंजी कमाईअ जो हिसो कढंदा हुआसीं, जंहिंखे 10% ऑफ अवर इनकम असां कढी करे उहो जमा कंदा हुआसीं। पोइ या त मोहल्ले जे सभु ॼणा गॾिजी करे, या जंहिंजी इनकम सुठी हूंदी हुई, असां उन्हनि मां पियाऊ यानी खूह खोटाईंदा हुआसीं ऐं धर्मशालाऊं ठाराईंदा हुआसीं ऐं मंदर ठाराईंदा हुआसीं। इहे टई असां माना असांजे जीन्स में आई आहे ॻाल्हि। बदकिस्मतीअ सां विराङो थियो। विराङे में असां हुते हिकदमि सेटल्ड हुआसीं, अहिड़ी क़ौम सिंधी क़ौम जेका माना हिकदमि वेल एस्टेब्लिश्ड हुई, ज़मीनूं जाइदादूं, जाम सुठे नमूने जा घर बंगला सभु कुझु हुयो। अचानक पॉलिटिकल ॻाल्हियुनि जे करे कुझु ईअं थी वियो जो असांखे विराङे जो मुंहुं ॾिसणो पियो। विराङो त थियो, पर हाणे वञूं किथे? जेके बि हिते प्रेज़ेंट आहियो, हिकु सेकेंड जे लाइ सोचे ॾिसो, अॼु असां घर में वेठा आहियूं, सुठे नमूने सां स्टेब्लिश्ड आहियूं, असांजा हस्बैंड स्टेब्लिश आहिनि, असांजा मम्मी पप्पा स्टेब्लिश आहिनि, असां सुठे नमूने पढ़ाई कयूं था, असांजी लाइफ सेट आहे। अचानक सां कुझु ईअं थो थी वञे जो असांखे चवनि था त हाणे जो हाणे हे घर छॾियो ऐं जेको कुझु अथव खणी करे तव्हां भॼो। त हाउ वी विल फील? असांजी उन वक़्त जी
मन स्थिति कीअं हूंदी, किथे वञिणो आहे, छा करिणो आहे, सामान नथा खणी सघूं, असां हेॾो दिलि सां पंहिंजो घर ठाहियो आहे, एतिरो सुठो इंटीरियर कयो आहे, इंटीरियर असां हमेशह ई करायो आहे वक़्त जे अनुसार, तॾहिं जहिड़ो अॼु जहिड़ो। असां किथे वेंदासीं कुझु बि ख़बर न आहे असांखे, पर असांखे जेको हथ में आयो उहो पाण सां खणी करे असां भॻासीं। इहो ई विरहाङे जो दर्द आहे। हिन जे करे जिन वटि ज्वेलरी हुई हथ में, छो त ज्वेलरी बि दॿाए रखंदा हुया, लिकाए रखंदा हुया किथे किथे, छो त तिनि ॾींहंनि में बैंक जा लॉकर्स वग़ैरह न हूंदा हुया, त जंहिंखे जितां जीअं मिली, कुझु कढण जो मौक़ो मिलियो, कुझु कढण जो मौक़ो न मिलियो, खणी करे जेको सामान हुयो, कैश हुयो, भॻा। जिन जा पैसा ज़मीनुनि जाइदादुनि में लॻल हुया त उहे हिते आया त उन्हनि वटि हथ में पैसो न हुयो। तव्हां अॼु बि अगरि जेके पाकिस्तान मां लॾे आया आहिनि न, उन्हनि सां वेही करे उन्हनि जी हिस्ट्री पुछंदव त उहो तव्हांखे ॿुधाईंदा त हाउ रिच दे वर देयर, केतिरा न उहे शहानी ज़िंदगी जीअंदा, नौकर चाकर हूंदा आहिनि, पर जिन जा ज़मीनुनि में पैसा अटकियल हुया त उहे हिते अची उन्हनि खे ॾाढो स्ट्रगल करणो पियो। जिन जे हथ में सोन, कैश ऐं ॿियूं के हीरा मोती इहे हुया त उन्हनि हिते अची करे उहे पाण सां खणी आया ऐं हिते अची करे विकिणी करे उहे सुठे नमूने फ्लोरिश थी करे रही सघिया, न त ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारणी पई। एक्चुअली सिंधी कोई बि ग़रीब न हुयो, कोई बि ग़रीब छा थींदा आहिनि उहो उन्हनि खे ख़बर ई न हुई, एतिरी रिच कम्युनिटी हुई सिंधी। इहो मोहन जे दड़े बि ॿुधायो आहे असांखे। उनमें माना कला में, साहित्य में, सभु ॻाल्हि में निपुण, छो त हुन में मोहन जे दड़े मां उहे असांखे सबूत मिलिया आहिनि। ऐं साड़ी पातल हिकु लेडीअ जी बि मूर्ति मिली आहे, दैट मीन साड़ी असांजो ई कल्चर आहे, जेको असांजो सिंधी कल्चर जो पहनावो साड़ी बि आहे। हालात हलंदा रहिया। जेॾी महिल असां पाकिस्तान मां आयासीं न, त जेके समुंड जे रस्ते आया त उहे मुंबई में ऐं जिते समुंड जे पासे जूं जॻहियूं हुयूं उते रहिजी विया, गांधीधाम अहिड़ी जॻहियुनि ते, कच्छ जे पासे में। जेके ट्रेन जे रस्तनि खां आया त ट्रेन जे पटरियुनि में जिते जिते तव्हां ॾिठा हूंदा केॾा न भयानक ऐं दर्दनाक फोटोज़ आहिनि, छितियुनि ते वेठा आहिनि माण्हू, दरवाज़नि ते लटकनि था पिया। मुंहिंजा इंटरव्यूज़ के कवर थियल आहिनि, अगरि तव्हांखे कॾहिं फुर्सत मिले त उन्हनि में असां कीअं पाकिस्तान मां आया आहियूं ऐं उन्हनि में जेॾी महिल, हाणे त उहे बुज़ुर्ग थी विया आहिनि जिन जो मां इंटरव्यू कयो आहे, उहे असांखे ॿुधायो अथऊं त हाउ पेनफुल इट वाज़ के दरिया मां तलवारूं पियूं अचनि, माण्हुनि खे कटे फिटी पिया कनि, लाशनि जा लाश अंदरि हुया। ईअं तव्हां हुन में ॿुधंदा उन्हनि जे ज़बानी त तव्हांखे वधीक अहसासु थींदो उन पार्टीशन जे दुख दर्द तकलीफ़ जो। पर जीअं त असांजी क़ौम महिनती आहे, वरी असां जुटी वियासीं। मां ॿुधायो त पहिरीं असां कॉन्ट्रीब्यूट कंदा हुआसीं धर्मशालाऊं, प्रियाऊं ऐं मंदर ठाहिण में, असां आयासीं। हाणे असां छा में कॉन्ट्रीब्यूट करणु चालू कयोसीं, मां आयसि त मूंखे न ख़बर आहे मुंहिंजा भाउर किथे था रहनि, भाॼाइयूं किथे आहिनि, चाचो मामो किथे थी पई। गोवा में सम्झो मां पाकिस्तान हली हुयमि या ॿिए कंहिं शहर में हली हुयमि, त मुंहिंजे उल्हासनगर जा जेके आहिनि माण्हू, हाणे तव्हांजी नीलम मैडम आहे मुंहिंजी क्लासमेट आहे, उहा हुनखे मां ॾिसंदमि त मां हुनखे हेल्प कंदमि त असां ॿई गॾिजी कुझु कयूं। मतिलबु एतिरे क़दुरु भयानक स्थिति हुई। जेके 1965 जूं तव्हां बैरक्स एड्रेस लिखंदा हूंदव त ॾिसंदा हूंदव अॼु बि, त बैरक नंबर सो एंड सो लिखंदा आहियूं असां, त व्हाट दिस बैरक स्टैंड फॉर। 1965 में अंग्रेज़नि जेके पंहिंजे फ़ौजियुनि जे लाइ रहण जूं जॻहियूं ठाहियूं हुयूं, तंहिं टाइम में उन वॉर जे वक़्तु 1947 खां बि अॻु अंग्रेज़ जॾहिं ईंदा हुया त उन्हनि जा जेके सोल्जर 65 जी वॉर न, उन खां बि अॻु और जेके रहंदा हुया त हे उन्हनि जे लाइ जॻहियूं ठहियल हुयूं। जॾहिं असां आयासीं त गवर्नमेंट चयो हाली त रहो, त उन में इहो हूंदो हुयो त पर्दा ईअं साड़ीअ जा पलू पर्दा ठाहे करे हेॾा रिच माण्हू जिन खे पंहिंजा नौकर चाकर हूंदा, उन्हनि जे नौकरनि जा रूम बि उन्हनि खां सुठा हुजनि, अहिड़ी स्थितीअ में रहनि पिया। पोइ असां समाज खे कॉन्ट्रीब्यूट कयोसीं हिक ॿिए खे चाढ़ण में। कोई बि सिंधी ईअं न पियो चए त मां कमायां, मां अॻियां वधां, मां सॼे कुनबे खे खणी करे गॾु पियो हले। इहे सभु मुंहिंजे यूट्यूब दिलेर सिंधी चैनल ते अथव स्टोरीज चङनि जूं। तव्हांजे CHM जे मनसुखानी कॉलेज जे किशू मनसुखानी जी बि ॾाढो सुठे नमूने बयानु कई आहे इहा
ब्रिगेडियर बंबानी उहे बि पूना जा रहंदड़ आहिनि, उन्हनि बि तमामु सुठे नमूने बयानु कई आहे, तव्हां प्लीज़ ज़रूरु उहे ॿुधो उहे ॻाल्हियूं। उहे पोइ असां कॉन्ट्रीब्यूट करणु चालू कयोसीं इन तरीक़े सां, छो त हाणे वरी असांखे पहिरीं त जॻहि खपे, पंहिंजो धंधो एस्टेब्लिश करिणो आहे, कपिड़ा कान्हनि पाइण जे लाइ, ॿारनि जे स्कूल में फी भरण जे लाइ कान्हे। जीअं हाणे कोविड जी असां स्थिति ॾिठीसीं न, लॻभॻि उन खां बि वधीक भयानक स्थितीअ में असां हुयासीं, छो त असांखे इहो न ख़बर हुई, माना ट्रकियुनि जूं ट्रकियूं भरिजी करे ईंदियूं हुयूं। सोचो त कीअं असांजा वॾा ईअं फ़क़ीरनि वांगुरु उन्हनि जे पोयां भॼंदा हुया, भई असांखे कुझु ॾियो त ईअं छिनींदा हुया, छिनी करे भई मुंहिंजे ॿारनि जे लाइ खपनि, 4-4 ॿार, 5-5 ॿार, माउ भाउ सभिनी जे लाइ खणी अचण जे लाइ राशन जा दुकान खुलिया जितां असांखे राशन पियो मिले, त असां तॾहिं कंट्रीब्यूट कयोसीं हिक ॿिए खे सपोर्ट करण जे लाइ, मथे आणण जे लाइ। असां एस्टेब्लिश थियासीं, असांजा जाम महिनत कई, एतिरियूं सुहिणियूं सुठियूं समझदार असांजूं लेडीज़ हुयूं, ओतिरा ई मेहनती असांजा मर्द हुया। लेडीज़ घर जे संभालण खां सवाइ जिन वटि नौकर हुया, अॼु सभु कपिड़ा पाण धोअण, रोटियूं पाण करण, सभु कुझु पाण करण, ऐं उन खां पोइ वरी जेंट्स जेके हुया ईअं मूड़ियूं खणी करे कुल्हनि ते माना अच वञ करण, माना अहिड़ी स्थितीअ में उन्हनि तमामु स्ट्रगल कई, पापड़ खीचा घर में ठाहिनि, रोटियूं घर में ठाहिनि, नाश्तनि जा ठेला लॻाइनि ॿाहिरि, कीअं न कीअं करे माना आजीविका सां धीरे धीरे धीरे, पर चवंदा आहिनि जिन शाहूकारी ॾिठी आहे त उहे शाहूकारी ओसि ताईं न पहुचंदा त उन्हनि खे चैन न ईंदो। त उहा महिनत एतिरी कयूं उन्हनि सिंधियुनि, एतिरी महिनत कई जो अॼु गीता मेनन मैडम बि चवनि पिया त अहिड़ी काई फील्ड कान्हे जिते सिंधी अगरि कान्हनि। मां ॿुधायां बि त मूंखे गूज़ बम्स था अचनि। आई एम सो प्राउड ऑन माय कम्युनिटी। मूंखे पंहिंजी कम्युनिटी ते एतिरो नाज़ आहे, एतिरो फ़ख़ुरु आहे। मेहनती में मेहनती कम्युनिटी सिंधी। एडॉप्शन जी जेका चेंजिस खे एडॉप्ट करण जी कैपेसिटी हूंदी आहे न सिंधियुनि में, हिकदमि शाहूकारीअ मां अॼु थोरो त ॿारनि खे तकलीफ़ अचे त माना दिलि हारजी था वञनि, पोइ ग़लति क़दम था खणनि, के माण्हुनि खे ॾिसूं पिया शेयर मार्केट में पैसा था लॻाइनि, उल्टा सुल्टा पोइ सुसाइड्स था कनि, कुझु ग़लति था ॻाल्हियूं करे वञनि या ग़लति संगत में था हली वञनि। पर सिंधी एतिरा त विल पावर में स्ट्रॉन्ग, एतिरो त उन्हनि में जज़्बो हुयो जो एॾी भयानक स्थितीअ में, एॾी भयानक स्थिति हुई, तव्हां विजुअलाइज़ करे ॾिसो त केतिरी न दर्दनाक स्थिति हुई, उनमें बि हो वरी बीठा ऐं माना ज़बरदस्त नमूने सॼी पंहिंजी कम्युनिटी खे खणी अॻियां आया। कीअं आया उनमें किशु मनसुखानी जी मां हिकिड़ी स्टोरी थी ॿुधायां। उहे ॿुधाइनि पिया त अची करे हो त जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जेके नदीअ समुंडनि जे थ्रू आया, जहाज़नि जे थ्रू, त उहे जिते उन्हनि खे जॻह मिले पई रहंदा पिया वञनि। हिते मुंहिंजो मामो आहे त हल हाली मसवाड़ ते हिते जॻह वटि, ॿ ॼणा त थींदासीं। उते हूंदा हुया भई लासी अलॻि, शिकारपुरी अलॻि, लोहाना अलॻि, साखरू अलॻि, शहदादपुरी अलॻि, ईअं कस्बा हूंदा हुया उन्हनि जे। जीअं हाणे असां न बॉम्बे वारा, रायपुर वारा, नागपुर वारा, पहिरीं ईअं हूंदो हुयो। पोइ वरी हिते आयासीं, कम्युनिटी त वरी सभिनी खां विस्तरी, माना इहा सब कम्युनिटी जंहिंखे चइजे, सब कास्ट सॉरी, त उहे त वयूं सभिनी खां विस्तरी। पर हाणे सभु हिकु मुश्त थी करे हिक ॿिए खे खणी करे जीअं अचनि पिया त बॉम्बे में रहनि पिया। उहे त ॿुधाइनि पिया त जेॾी महिल असां अचूं पिया त ॾिसूं पिया ॿार स्कूलनि में पढ़नि पिया, उन खां पोइ वरी कुझु न कुझु गोलियूं चॉकलेट ठाहे करे विकिणनि पिया, कुझु न कुझु सिलाई बर्थ जा कनि पियूं उन्हनि जूं मम्मियूं। त इन्हनि खे जेसि ताईं एडुकेशन न मिलंदी तेसि ताईं उहो कीअं अॻियां वधंदा। पोइ इन्हनि कॉलेजिस ठाहिया। त अॼु तव्हां ॾिसो पंहिंजे आसे पासे में तव्हां कहिड़ी बि कम्युनिटीअ में, कहिड़ी बि एरिया में ॾिसो त उन्हनि में सभिनी में नालो सिंधियुनि कढियो आहे। 75 years ऑफ जेको हाणे हले थो ईयर, कहिड़ो उत्सव आहे इहो न, 75th ईयर आहे इहो जेको स्वर्ण उत्सव जयंती जेका हली रही आहे। त इन में में वधि प्राउड थी फील कयां मां इहो ॿुधाइण में त ॾाढो नंढो अरसो आहे, 75 साल, उन में एतिरियूं अचीवमेंट्स। हिकिड़ी कम्युनिटीज़ तव्हां ॾिसो, गुजरातियुनि खे गुजराती आहे, गुजरात आहे, राजस्थान वारनि खे, मारवाड़ियुनि खे राजस्थान आहे, मराठनि खे महाराष्ट्र आहे। हर कम्युनिटीअ वारनि खे पंहिंजो हिकु जॻह आहे जिते उहो कनि था
फ्लोरिश कनि था ऐं उनखे ॾाढो सुठे नमूने मिली करे कनि था। लेकिन आई एम प्राउड टू से कि सिंधी ही हिकिड़ी अहिड़ी कम्युनिटी आहे जेका कणो 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 थी सॼी दुनिया में फैलिजी वई ऐं जिते रहिया उतां जो कल्चर बि अडॉप्ट कयूं, उतां जी लैंग्वेज बि अडॉप्ट कयूं, एतिरी त स्ट्रगल कयूं जो न सिर्फ़ु पाण फ्लोरिश थिया पर उन एरिया खे बि फ्लोरिश कयूं। जे तव्हां मूंसां एग्री आहियो त प्लीज़ कमेंट बॉक्स में यस ज़रूरु लिखो त मूंखे लॻंदो त मूंसां बि सेम थिंकिंग वारा माण्हू हिते आहिनि बिकॉज़ आई एम प्राउड ऑन माय कम्युनिटी। त उन हिसाब सां असां पंहिंजे पंहिंजे एरिया में फ्लोरिश थियासीं। इन में तव्हां ॾिसंदव त जॾहिं नासा जी ॻाल्हि आई त कल्पना चावला उनखे पंहिंजे नाले सां हाणे खां 5 साल पोइ बि कल्पना चावला खे कोई 500 साल पोइ बि कल्पना चावला ऐं उन्हनि जे योगदान खे कोई न विसारे सघंदो। सिंधी हाणे छा पिया कनि, पहिरीं हुते पाण खे ई चई करे ॿुधायो त पहिरीं असां छा पिया ठाहियूं, पियाऊ धर्मशालाऊं मंदर। त असांजे वॾनि असांखे न, तव्हां हाणे बि ॾिसंदा हूंदव त असां मंदर ते मथो टेकींदा आहियूं त सिको विझंदा आहियूं। उहो सिको छा हूंदो आहे, उहो असांजे तरफ़ां खां हिकिड़ी भेटा हूंदी आहे भॻवान खे, असां उहो विझंदा आहियूं। पोइ उनखे मंदर जे उनखे तोड़े करे उन मां भंडारो हलाईंदा आहियूं या कुझु कंदा आहियूं, बराबरि न। हाणे असां सिंधियुनि छा कयोसीं न, थोरी सी चेंज कईसीं ऐं हाणे असां स्कूल्स, कॉलेजिस, हॉस्पिटल्स, होटल्स ऐं मंदरनि में माना असां पंहिंजो योगदान ॾिनोसीं। मूंखे तव्हां ॿुधाईंदा वञिजो, पाण वटि ई लिखी करे रखो त बॉम्बे में वॾे में वॾा 17 कॉलेजिस कंहिंजा आहिनि सिंधीअ जा मनसुखानी, HSNB बोर्ड, बराबरि। RKT कॉलेज, RK तलरेजा कॉलेज, तलरेजा केरु आहे, सिंधी आहे। मां आदिपुर में वयसि हितां खां ख़ासि छो त मूंखे ख़बर पई उते तोलानी जी जे हिकिड़ी इंस्टीट्यूट आहे सॼी, मां उहो अखियुनि सां ॾिसी करे उन्हनि जो बि मां इंटरव्यू कवर करे आई आहियां, जेको बि मुंहिंजे फेसबुक ते अथव। उहो कॉलेज उते सेवा सदन यानी उते बि वञी करे कच्छ, आदिपुर, गुजरात में बि उते बि सिंधी हुया जिन सिंधियुनि उते एतिरा कॉलेजिस ठाहिया आहिनि, स्कूल, दादा दुखायल साहब जन स्कूल्स ठाहिया आहिनि। अहिड़ा तव्हां गुजरात में बि किथे वञो, जेके कुबेर नगर में अथव, उते कॉलेजिस किन जा आहिनि, सिंधियुनि जा आहिनि। सिंधी कॾहिं बि तव्हांखे जाहिल न मिलंदो, सिंधी तव्हांखे कॾहिं बि भिखारी न मिलंदो। इहा असांजे कल्चर जी तॾहिं बि रिचनेस हुई, अॼु बि रिचनेस आहे। तव्हां कंहिं बि फुटपाथ ते सिंधीअ खे सुम्हियल न ॾिसंदव। छो त असां स्वाभिमानी आहियूं, असांजे वॾनि असांखे उहो इज़त सां जीअण, पंहिंजे फ़खुर सां ऐं पंहिंजी ख़ुददारीअ सां जीअण, उहो असांजे जीन्स में आहे। केरु न बि सेखारे तॾहिं बि असां उन ॻाल्हि खे ई स्टिक हूंदा आहियूं कि असां सिंधी आहियूं। त हाणे उन में होटल्स में अची वियासीं, होटल्स यानी कि हॉस्पिटलिटी, छो त असां आओ भगत करण में सभिनी खां अॻियां हूंदा आहियूं। हॉस्पिटल्स, छो त असांजे, तव्हां ॾिसो, मां हॉस्पिटल नालो खयों ऐं तव्हांजे दिमाग़ में कंहिंजो नालो अची वियो, हिंदुजा हॉस्पिटल। तव्हांजे दिमाग़ में कंहिंजो नालो ईंदो, जसलोक हॉस्पिटल, ठीकु आहे। उन खां पोइ जेके ॿियनि हंधनि ते हिंदुजा जूं हेतिरियूं ब्रांचिस आहिनि, जसलोक हॉस्पिटल मुंबई जी, उन खां सवाइ पोइ हीरानंदानी हॉस्पिटल, जिते चवंदा आहिनि त जाम वॾा वॾा डॉक्टर्स अची करे जाम सुठे नमूने, चैनानीज़ जी हॉस्पिटल, चङियूं ई अहिड़ियूं हॉस्पिटल्स आहिनि जेके सिंधीज़ जे द्वारा ठहियल आहिनि। उन खां पोइ असां ॾिसूं त कहिड़ी बि जॻह तव्हां ॾिसंदव न त फ्री डिस्पेंसरी त सिंधीअ जो ॼण पैशन आहे। डॉक्टरी पढ़ी ईंदो, फ्री सेवा कंदो। तव्हां इहो पंहिंजे मिटनि माइटनि जे अंदरि बि ॾिसंदव न त तव्हांजा जेके बि माइट अथव न, दरबारियुनि टिकाणनि में वेंदा न, उहे जेके भंडारा लॻंदा आहिनि न, उते सेवा करण में असल सूट कोट पातल हूंदा आहिनि, पर सेवा जेॾी महिल थींदी हूंदी न, भंडारो लॻंदो हूंदो, त उते विराइण, रोटी विराइण बीहंदा, चपाती विछाइण विराइण बीहंदा। किथे न किथे एडुकेटेड माण्हू पंहिंजे हिसाब सां टीचर हूंदी त ज़रूरु कंहिं न कंहिं ॿार खे फ्री में पढ़ाईंदी हूंदी। इहो सिंधियुनि जे हिकु शख़्सियत जी हिकु अहम हिकिड़ी चमक, हिकु रोशनी आहे जेका कि हुननि जे व्यक्तित्व मां झलकंदी आहे। त असां हमेशह ई ॾियण में यकीन रखंदा आहियूं, त इन करे असांखे वठणु ईंदो ई न आहे। असां पाण सां गॾु
जीअं हाणे हीरानंदानी वॾे में वॾा बिल्डर्स, अगरि जे मां वकील चवां त तव्हांजे दिमाग़ में राम जेठमलानी जी जो नालो अची वेंदो, जिन वॾे में वॾा केस करे ऐं असांजी लैंग्वेज खे कॉन्स्टिट्यूशन में आणण में हेल्प कई। पॉलिटिशियन जो नालो चवां त दिमाग़ में बिल्कुलु लाल कृष्ण आडवाणी जी जो नालो अची वेंदो, जिन जे करे अॼु जी सत्ता पक्ष जी असांजी पार्टीअ में उन्हनि जो तमामु 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 घणो योगदान रहियो आहे सेंट्रल लेवल ते जेका असांजी सत्ता पक्ष आहे। उन खां सवाइ जॾहिं 1947 जी लड़ाई हुई त उन लड़ाईअ में बि हेमू कालाणी जी, असांजा दादा दुखायल जी ऐं असांजियूं 2 लेडीज़ बि हुयूं, जेठी सिपा मलानी जी ऐं सुचेता कृपलानी जी बि उन्हनि में रहियूं। फिल्म इंडस्ट्रीज जो अगरि नालो खणंदासीं त डायरेक्टर में जीपी सिप्पी जी, जिन कहिड़ी पिक्चर ठाही जल्दी सां मोकिलियो त लिखी करे कमेंट बॉक्स में। सिप्पी सर जी ठाहियल पिक्चर जेका हर बार लिखण जो सबुर न रहियो न, तकिड़ो ॿुधाए छॾियऊं। शोले प्रोड्यूसर्स में त अनगिनत प्रोड्यूसर्स आहिनि असांजा फिल्म इंडस्ट्री में, जेका की महांगे में महांगी इंडस्ट्री ॾिसणी ईंदी आहे। उन खां पोइ एक्टर्स असां ॾिसूं, हीरोइन्स प्लीज म्यूट कयो पाण खे। एक्टर्स असां ॾिसूं त उन्हनि में असांजो रणवीर खे कोई बि अॼुकल्ह हथ नथो पकड़े सघे, कियारा आडवाणी हुजे, प्रीति जांगियानी हुजे, जाम सारियूं एक्ट्रेसिस आहिनि, साधना पहिरें जे ज़माने जी, असरानी, श्रीचंद जी, त उन्हनि जो बि माना जाम सुठो योगदान रहियो। उन खां पोइ आर्मी में न जेॾी महिल बम पिया लॻाइनि न त बंदर तोड़णो हुयो पाकिस्तान जो, त असांजे तरुण टहलरामानी असांजो हिकिड़ो वॾो में वॾो फैशन डिज़ाइनर आहे, सभिनी खे ख़बर हूंदी, उन्हनि जा पिता आर्मी में हुया। त उन्हनि छा कयो न, हुननि ॾिठो त भई कोई रस्तो ॾिसण न आयो त हुननि पंहिंजो प्लेन ई वञी करे उते क्रैश कयो। प्लेन क्रैश कयूं त हुननि जो माना सॼो एयरपोर्ट ई उहो थी वियो त माना उहो उन्हनि खे रोकण जे लाइ एयरपोर्ट ई न हूंदो, उहो रनवे ई न हूंदो त एरोप्लेन फाइटर प्लेन किथां ई अॻियां ईंदा, त उन्हनि खे जीत हासिल करण में तमामु सुठी इहा मिली। प्रेम असांजा जेके आहिनि प्रेम रामचंदानी जी, उन्हनि बि तमामु सुठो योगदान ॾिनो लड़ाईअ में जे वक़्तु। उन खां पोइ हाणे हिकिड़ी पिक्चर निकिती आहे गाज़ी अटैक, मुंहिंजे यूट्यूब चैनल ते मिस्टर गुलाब थदानी जो हिकिड़ो इंटरव्यू अथव, उहो ज़रूरु ॾिसजो। गाज़ी अटैक में जेका सबमरीन हुई इंडिया जी, जंहिं वञी करे हेठां ई हेठां पाणीअ में तमामु सुठी फतह हासिल कई, उन सबमरीन खे सबमरीन जे वञण खां अॻु टेस्टिंग थींदी आहे न, भई बराबरि आहे की न, उनजी सुठे नमूने सां हले थी की न, सॼो उनमें सिपाहियुनि जे लाइ खाधो पीतो सभु बराबरि आहे, फ्रीज़र बराबरि हले थो, उन्हनि जो इहे उहो असांजे उन्हनि सिंधी भाउ गुलाब थदानी जी उहो सॼो मैनेज कयो हुयो, उन्हनि जो स्ट्रक्चर, उन्हनि जी डिज़ाइन, उहो बि तव्हांखे हिन में ॾिसणंदो। उन खां पोइ अञा मां चवां त बिज़नेस में सभिनी खां पहिरीं सिंधी, जेकॾहिं बिज़नेस कंदासीं त छा कंदासीं, टैक्स पे कंदासीं न। जेकॾहिं वॾो बिज़नेसमैन त उनखे वाइट ॾेखारणो आहे त उहे कुझु करण में त वधि में वधि टैक्स पेयर्स सिंधी आहिनि। 25% ऑफ GDP जो चवंदा आहिनि त टैक्स पेयर्स जो उहो सॼो सिंधियुनि जे खाते में ईंदो आहे, त इहो नेशन जे इन में इन्हनि जो योगदान आहे। स्पोर्ट्समैन में असांजा 2 डायमंड्स आहिनि त चङा ई, पर जेके आहिनि त हिकिड़ा पंकज आडवाणी, जिन एतिरा हाणे एतिरी नंढड़ी उमिरि में ई तमामु सुठा अवॉर्ड्स वग़ैरह जीतिया अथऊं बिलियर्ड्स में, ऐं उन खां पोइ क्रिकेट में नरेंद्र हिरवानी जी। त हाणे मूंखे तव्हां एतिरा असांजा न्यूज़ रीडर्स अॼु तव्हां ॾिसंदव, किशोर अजवानी जी, निधि जी, केतिरा असांजा सिंधी अची विया आहिनि न्यूज़ रीडर्स ॾिसो, मीडिया में ॾिसो, फिल्मुनि में ॾिसो, हिकु थिएटर में त हज़ारे सिंधी आहिनि, गायक त बेशुमार, राम पंजवानी जी, काजल चंदीरामानी, घनश्याम वासवानी, नाला अनगिनत आहिनि, अनगिनत, कंहिंजो ॻणाइजे। हाणे तव्हांखे अहिड़ी काई फील्ड ॾिसण अचे थी पई त जंहिंमें असांजा सिंधी न पहुता हुजनि, मुंहिंजे दिमाग़ जे हिसाब सां त, या जेतिरा मां इंटरव्यूज़ कवर कयां थी उन हिसाब सां त हर फील्ड में पहुता आहिनि। त आर यू अ प्राउड सिंधी? बिकॉज़ ॿियनि जेकॾहिं हासिल कई आहे जीत त उन्हनि वटि उन्हनि जी
उन्हनि खे हिकिड़ो घर हुयो, स्टेट हुई, जिते उन्हनि रही करे पूरी तरह सां पंहिंजो पाण उते एस्टेब्लिश्ड सर्कमस्टेंसेस में पंहिंजे देश खे, पंहिंजे माना स्टेट खे या पंहिंजे शहर खे वधायो हुजे। सिर्फ़ु सिंधी आहिनि जिन सॼे इंडिया जे इन में रोशन कयो आहे पाण खे। उनजे अलावा न सिर्फ़ु पंहिंजे लाइ, पर उन सां गॾु गॾु सॼी कंहिं बि ईअं में न लिखियलु हूंदो आहे त ओनली फॉर सिंधीज़, ओनली फॉर एडमिशन इज ओनली फॉर सिंधीज़, या हॉस्पिटल में ओनली फॉर सिंधीज़, सॼी कम्युनिटी खे। ऐं उन में वधि स्कीम्स हेल्प करे अचण में बि सिंधीज़ जो योगदान आहे। जीअं असांजी हॉस्पिटल आहे जंहिंमें असां स्कीम खणी आया आहियूं, जिते हार्ट जो ऑपरेशन उल्हासनगर न सॼे महाराष्ट्र लेवल ते फ्री आहे। ऐं पिछलनि 4 सालनि में आई एम प्राउडली आई कैन से कि असां 60 करोड़ खां मथे जनता जी मदद कई आहे। असां स्कीम्स खणी आयासीं, उन्हनि स्कीम्स जो योगदान, त इहो हिकिड़ो सिंधीअ में ई वधीक जज़्बो हूंदो आहे, सेवा भाव जो, इहो करण जो। त आई मस्ट से कि आई एम अ प्राउड सिंधी, ऐं मूंखे पंहिंजे कम्युनिटीअ ते नाज़ आहे जंहिं ज़ीरो मां पाण खे हीरो साबित कयो आहे, जो अॼु असांजी तारीफ़ हर कोई थो करे। असांजे खाधनि पीतनि जी, असांजे पहनावे जी, रिच कल्चर, रिच पहनावो असांजो, असांजी उथणी वेहण जी, असांजी सभ्यता जी, असांजी संस्कृतीअ में जेतिरा तहज़ीब वारा सिंधी हूंदा आहिनि न, वेलकम करण में ऐं तहज़ीब में, मैनर्स जंहिंखे असां अॼुकल्ह चई था सघूं, त उहे सिंधी सभिनी में अॻियां आहिनि। पर हिकु ॻाल्हि जो ॾुख रहिजी वियो, जो असां जिते रहियासीं न उते असां पाण खे ढाले छॾियोसीं, छो त उन वक़्तु ज़रूरत हुई असांखे रोटी खाइण जी, कुछ भी याद न पियो अचे। त जिते असां रहूं पिया उतां खे कल्चर खे हाणे जिते रहंदासीं उतां जो ई असां एडॉप्ट करणो पवंदो न, त असां उन में पंहिंजी भाषा विसरंदा वियासीं। असां पंहिंजो कल्चर जिते रहियासीं असां उन्हनि जे कल्चर खे एडॉप्ट कंदा रहियासीं। गुजरात में रहियासीं त गुजराती साड़ी पाइण, असां सिंधी पहनावो विसरी वियासीं, सिंधी खाधा विसरी वियासीं, सिंधी लैंग्वेज विसरी वियासीं। त हे असांजो थी वियो, त असां हाणे ताईं हर फील्ड में असां पंहिंजो योगदान ॾिनो आहे। पर जीअं त तव्हां यूथ आहियो, तव्हां जे मथां ईंदड़ वक़्त जी इहा आहे, मां 41 असां पार्टिसिपेंट्स हिन वक़्तु आहियूं, इन मां घणेई यूथ हूंदा, त मां इहो यूथ खे ज़रूरु चवणु चाहींदमि त बी अ प्राउड सिंधी। जे छो त वॾे में वधीक शहाणी असां आहियूं, शहाणा असां आहियूं, त पंहिंजे लैंग्वेज खे बढ़ावो ॾियो, पंहिंजे दोस्तनि खे सिंधीअ में ॻाल्हायो, मिटनि माइटनि सां सिंधीअ में ॻाल्हायो। सभिनी खां वधीक पॉलिटिक्स में अचण जी कोशिश कयो। पॉलिटिक्स इज नॉट अ बैड थिंग, पॉलिटिक्स माने सत्ता में अचणु तमामु ज़रूरी आहे। IPS IAS इहे UPSC जा एग्ज़ाम्स ॾेई करे, IAS में असां हाणे इहा मुहिम हलाए रहिया आहियूं, त IAS जा एग्ज़ाम्स ॾियो, जीअं तव्हां ब्यूरोक्रेट्स थियो ऐं पंहिंजे कम्युनिटीअ जे लाइ अञा सुठे नमूने सां, न सिर्फ़ु कम्युनिटी जे लाइ पर देश जी सुठे नमूने सां सेवा करे सघो। छो त बिज़नेस त हाणे पप्पा संभालनि था, मम्मी संभाले थी, प्रोफेशनल्स भी असां सब थी आहियूं, डॉक्टर, वकील, लेडीज़ भी अची वयूं आहिनि हाणे फील्ड में, प्रोफेसर, पढ़ाईअ जे में, पायलट भी आहिनि हाणे त छोकिरियूं, उहो भी मुंहिंजे हिक में अथव। कि कोविड जे वक़्तु चाइना मां जेॾी महिल वुहान में थी हुई, त उते जेॾी महिल भारतवासी अटकिया हुया, त उन्हनि खे वठण जे लाइ वयूं हुयूं, त उहे 2 सिंधी लेडीज़ हुयूं, पायलट, एयर होस्टेस। उन्हनि जो सॼो उन्हनि ॾाढो सुठे नमूने ॿुधायो आहे, त उन्हनि खे ओॾी महिल कीअं पई फीलिंग अचे, तॾहिं त ॾाढो डप पियो थिए न, पर उन्हनि कीअं मैनेज कयो, त वी आर ब्रेव सिंधीज़। पर एतिरो कॉन्ट्रीब्यूशन असांजे वॾनि कयो, हाणे तव्हां यंग जनरेशन जे मथां आहे। इहे 2 ज़िम्मेदारियूं असां सम्झी था सघूं, त हिकिड़ो त सत्ता पक्ष में अचो। असां छा कंदा आहियूं न, असांजे पॉलिटिशियंस खे सपोर्ट कंदा आहियूं, छो त ज़रूरी आहे, इट्स अ इम्पोर्टेंट, जीअं पढ़ाई ज़रूरी आहे तीअं इन्हनि में अचण बि ज़रूरी आहे, त असां क़ाइदा कानून सुठे नमूने सां पास कराए सघंदासीं। IAS हूंदासीं त जंहिं शहर में रहूं था उन शहर जे लाइ असां वधीक बहितर नमूने में करे सघंदासीं। त इन फ्यूचर जो पास्ट ॿुधायो, प्रेज़ेंट ॿुधायो, हाणे मां फ्यूचर जी तरफ़ हलंदे चवंदमि त असांजे यूथ खे IAS ऐं UPSC जे एग्ज़ाम्स में उते वधीक में वधीक पार्टिसिपेट करणु खपे, पॉलिटिक्स में वधीक अचणु खपे, छो त इहो सत्ता खे असां अपनाईंदासीं त पंहिंजे एरिया जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ,
ऐं ॿियनि जे लाइ बि, छो त असां बि सेवा जो जज़्बो आहे वधीक सुठी नमूने करे सघंदासीं। ऐं थर्ड एंड इम्पोर्टेंट थिंग कि सिंधी भाषा खे ॻाल्हायूं, सिंधी कल्चर खे सम्झूं पढ़ूं, फेस्टिवल्स गॾिजी करे मल्हायूं। ऐं जीअं छेॼ पहिरीं लॻाईंदा हुआसीं तीअं वापसि चालीहे जे मेलनि में छेॼ लॻायूं ऐं चालीहनि जे टाइम ते पंहिंजे मंदर टिकाणनि में ज़रूरु वञूं। इहो फ्यूचर जो कॉन्ट्रीब्यूशन थींदो असांजो, पंहिंजो कम्युनिटी ऐं पंहिंजे नेशन जी तरफ़ बि। इहो चई करे मूंखे लॻे थो त मां लॻभॻि सभु पॉइंट्स कवर कयूं। थी सघे थो मूंखे किथे काई रहिजी वई हुजे पॉइंट, पर वक़्त खे ॾिसी करे मां पंहिंजे वाणीअ खे हिते ई विराम ॾींदमि। ऐं होप कि तव्हां जेको मूंखे टाइम ॾिनो आहे उन टाइम में मां तव्हां सां जेको शेयर कयो उन में तव्हांखे ज़रूरु कुझु न कुझु त यूज़फुल लॻो ई हूंदो। तव्हांखे अॼु जो सेशन में काई न काई इंफॉर्मेशन ज़रूरु सुठी लॻी हूंदी, बराबरि आहे? त मां हिते ई तव्हां सभिनी मूंखे पेशेंटली ॿुधो एतिरो, हुनजे लाइ मां तव्हांखे धन्यवाद चवंदमि। जय झूलेलाल। थैंक यू।